अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी ज़बरदस्त बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों, सभ खां पहिरियां तव्हांखे हिकु ख़बर ॾींदो वञा, हाणे सावल जा एक्शन तव्हांखे बार बार ॾिसण वटां मिलंदा। हाणे जेको आहे चाकर ख़ान ॿ टे ॾींहं ईअं ई क़ैद में रहंदो, इश्क में मजनू थी वेंदो ऐं इन छोकिरीअ खे फासाए पाण खे निकिरण जी तो कोशिशि कंदो। लेकिन हेॾां चाकर ख़ान ऐं अकबर ख़ान जा आमना सामना बार बार पिया थींदा ऐं इहे ॻोठ वारा कुझु वक़्तु ताईं चाकर ख़ान जो साथ ॾींदा, उनजो सांवल जो साथ ॾींदा, पोइ जेको आहे सांवल खां परे थी वेंदा। वक़्ती तौरु सांवल सां गॾु आहिनि, हेॾे होॾे वञनि था, गॾु आहिनि ऐं चाकर हिते हथीको आहे। सांवल जा एक्शन कुझु वक़्तु नज़र ईंदा, इहे ॻोठ वारा बि इन सां गॾु हूंदा, पोइ ॻोठ वारा चाकर जे ख़िलाफ़ु सांवल जे ख़िलाफ़ु आहिस्ता आहिस्ता थींदा वेंदा अचण वारे एपिसोडनि में। वीडियो भुॻो दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।